बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो ख़ादिम सदाम हुसैन सियाल सिंध वर्चुअल एकेडमी में हिकिड़े बहितरीनु टॉपिक सां पाण गॾु आया आहियूं। जीअं तव्हां पाण ॾिसो था पिया पंहिंजे चारो तरफ़ साह वारियूं अलाए केतिरा ई शयूं आहिनि, मालिक ख़लकियूं आहिनि, पर उन्हनि खे मेजर पंहिंजे ग्रुप में विरायो वियो आहे। उन टॉपिक जो पंहिंजो मेजर जो नालो आहे क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स आहे। पंहिंजे टॉपिक ॾे हलण खां पहिरियों जेके नवां आहिनि दोस्त उनखे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो ऐं इनशाला तव्हांखे बहितरीनु वीडियो मिलंदा रहंदा। अचो पंहिंजे टॉपिक तरफ़ हलूं था। जीअं त पंहिंजो टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म। जेके मन जानदार शयूं आहिनि उन्हनि खे मेजर 5 किंगडम्स में विरहायो वियो आहे। हर कंहिंजी पंहिंजी कैटेगरी ठाही वई आहे। हर कैटेगरी में उन्हनि जी पंहिंजी ख़ासियत रखी वई आहे। अचो त पाण उन्हनि जूं ख़ासियतूं पढ़ूं था। सभ खां पहिरियां जेका पंहिंजी ख़ासियत पाण पढ़ंदासीं, सभ खां पहिरीं जेका असांजी किंगडम आहे उहा आहे बैक्टीरिया किंगडम। बैक्टीरिया किंगडम इन जो हिकिड़ो ॿियो नालो बि आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं मोनेरा। इन जो ॿियो नालो आहे मोनेरा। अच्छा, इहे जेके पंहिंजा जानदार हूंदा आहिनि इहे माइक्रो ऑर्गेनिज्म हूंदा आहिनि। इहा शइ तव्हांखे ज़हन में रखणी आहे। मोनेरा बैक्टीरिया जेके हूंदा आहिनि माइक्रो ऑर्गेनिज्म हूंदा आहिनि, नंढड़ा हूंदा आहिनि, जेके पाण खे साफ़ अख सां नज़र, आम अख सां माना नज़र न ईंदा। अच्छा, इन्हनि में जेका शइ पॉइंट नोट करण जूं आहिनि, जेके पेपरनि में ईंदियूं आहिनि, इन्हनि में सेल वाल थींदी आहे। सेल वाल खां पोइ अच्छा हिकिड़ी ॿी मेजर पॉइंट इन्हनि जी जेका रखणी आहे पाण खे, इन्हनि में प्रॉपर जेको न्यूक्लियस आहे उहो न हूंदो आहे। प्रॉपर न्यूक्लियस न हूंदो आहे। डोंट हैव प्रॉपर न्यूक्लियस। उनखां पोइ इहे शइ माना तक़रीबन पाण खे नज़र अगरि माना हूंदी आहे जेका बैक्टीरिया घणो करे एयर में हूंदी आहे, सोल में हूंदी आहे माना ज़मीन में, ऐं उनखां पोइ पंहिंजो या ख़ासि करे प्लांट ते हूंदी आहे। अच्छा, इहे पंहिंजा जेके बैक्टीरिया आहिनि उन्हनि मां घणा हार्मफुल हूंदा आहिनि, जंहिंजे करे कुझु बीमारियूं बि पैदा थी सघनि थियूं, जीअं पंहिंजो टाइफाइड आहे, कॉलरा आहे। पर हार्मफुल सां गॾोगॾु इहे कुझु इन जा फ़ाइदेमंद बि हूंदा आहिनि। कुझु बैक्टीरिया जंहिं मां पंहिंजी विटामिन ठहंदी आहे, जेके पंहिंजी प्लस पॉइंट आहे हिन में, इन मां विटामिन बि ठहंदी आहे। उनखां पोइ पाण सेकेंड पंहिंजी कैटेगरी ॾे हलूं था, जंहिंखे डिवाइड कयो वियो आहे प्रोटिस्टा में। प्रोटिस्टा किंगडम, इन जो फुल नालो आहे प्रोटिस्टा किंगडम नालो आहे। हिनखे हिकिड़ो ॿियो नालो बि चयो वेंदो आहे, जेका नोट तव्हां करे छॾियो, अलगाई चयो वेंदो आहे। अच्छा, इन कैटेगरी में जेका शइ रखी वई आहे इहा बि यूनिसेल्यूलर ऑर्गेनिज्म आहे। यूनिसेल्यूलर ऑर्गेनिज्म, यूनिसेल्यूलर माना सिंगल सेल वारा जानदार। अच्छा, हे बि पंहिंजो नोट करे छॾियो, बैक्टीरिया बि यूनिसेल्यूलर आहे। बैक्टीरिया बि असांजी यूनिसेल्यूलर आहे, सिंगल सेल वारी आहे। ठीकु आहे, यूनिसेल्यूलर आहे पंहिंजो प्रोटिस्टा। उनखां पोइ इन में ॿी पॉइंट जेका थींदी आहे, इन में क्लोरोपाइल थींदी आहे। पंहिंजो क्लोरोपाइल खुराक पैदा करण लाइ हूंदी आहे, या पंहिंजी खुराक पाण पैदा करे सघनि था, जीअं प्लांट कंदा आहिनि। बहरहाल प्लांट कंदा आहिनि। इहे क्लासिफाइड एनिमल, ये क्लासिफाइड एनिमल ऐं प्लांट नथी थी सघे, इहा अलॻि शइ आहे, इन जी पंहिंजी कैटेगरी आहे। अच्छा, उन खां पोइ पंहिंजो जेको थर्ड वन कैटेगरी आहे, जंहिंमें पंहिंजो थर्ड वन क्लासिफिकेशन जेका आहे फंजी आहे। फंजी, इन जो ॿियो बि नालो आहे, पाण ॿिए नाले सां गॾु पढ़ंदा हलूं था, यीस्ट इनखे चइबो आहे। इहा जेका थींदी आहे मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज्म थींदी आहे। मल्टी सेल्यूलर माना घणनि सेलनि ते, यूनिसेल्यूलर माना अकेलो सेल, मल्टी माना अनलिमिटेड, उन में काउंट कोन्हे, मिलियन में हुजनि, बिलियन में हुजनि। फंजी असांजी यूनिसेल्यूलर आहे। ऐं उनखां पोइ इन में जेको क्लोरोपाइल न हूंदो आहे, जीअं क्लोरोपाइल इन में हुयो, पंहिंजो प्रोटोस्टा में हुयो, हिन में क्लोरोपाइल न हूंदो आहे, नो क्लोरोपाइल।
दोस्त पॉइंट नोट कंदा हलो, छो जो पेपर में ये पॉइंट मों ई सवाल ईंदा आहिनि तक़रीबन। असां हाणे जेके टेस्ट न्यूज़ फेडरल जूं न्यूज़ या पंहिंजो SPSC जूं न्यूज़ में इहे सवाल तक़रीबन अंदरूं ईंदा आहिनि सवाल। क्लोरोपाइल बि न हूंदी आहे, फोटोसिंथेसिस बि न हूंदी आहे, इहे शयूं नोट करे छॾियो। फोटोसिंथेसिस बि न हूंदी, फोटोसिंथेसिस नो। इहे जेके घणो जेके हूंदा आहिनि, इहे बीमारी जो कारण थींदा आहिनि। इन्हनि मां फंजी जेका असां जेके पाण हिन में जेका कैटेगरी रखी आहे, इहा जेके जानदार आहिनि पंहिंजे लाइ तक़रीबन हार्मफुल हूंदा आहिनि, इन्हनि मां बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। अच्छा, ॿी कैटेगरी में पाण हलूं था, इहा कैटेगरी बिल्कुलु तव्हांखे हमेशह आम अख सां बि नज़र ईंदी आहे, ॾिसंदा बि हूंदा। प्लांट्स आहे पंहिंजी जेका चौथी कैटेगरी आहे, प्लांट्स। ऐं प्लांट्स खे हिकिड़ो ॿियो नालो बि चयो वेंदो आहे, तक़रीबन सां मिलंदड़ नालो आहे प्लांटे। अच्छा, इन जो जेका पंहिंजे पॉइंट्स मेन की पॉइंट नोट करण जी आहे, हीअ बि असांजी मल्टी सेल्यूलर आहे, माना घणनि सेलनि ते मुश्तमिल इहो जानदार हूंदो आहे। ईअं सम्झो मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज़म आहे। उनखां पोइ कंटेन ग्रीन सब्सटेंस, जेके पंहिंजा प्लांट हूंदा आहिनि, इहे ग्रीन सब्सटेंस ते कंटेन हूंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ उन्हनि में क्लोरोपाइल हूंदी आहे। इहे पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। छाजे थ्रू? फोटोसाइंथिस जे थ्रू। फोटोसाइंथिस जेको अलॻि टॉपिक आहे, इंशाल्लाह पाण अॻिते पढ़ंदासीं। इहा ॻाल्हि तव्हां नोट करे छॾियो। ॿूटा जेके पंहिंजी खुराक तयारु कंदा आहिनि, फोटोसिंथेसिस जे थ्रू खुराक पंहिंजी तयारु कंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ पंहिंजी जेका 5वीं कैटेगरी आहे, जेको पाण क्लासिफिकेशन कई आहे लिविंग थिंग्स जी, उनमें आहे उहा एनिमल। एनिमल मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज़म आहे असांजो, मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज़म। एनिमल असांजो मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज़म आहे। अच्छा, इहा ॻाल्हि हिकिड़ी माना नोट करे छॾियो त इन में जेका पंहिंजो सेल वाल हूंदी आहे, उहा न हूंदी आहे। ऐं इहे जेको पंहिंजा खुराक पाण तयारु न आहिनि कंदा, इहे पंहिंजी खुराक पाण न आहिनि तयारु कंदा। इहे घुमी फिरी आराम सां सघंदा आहिनि, मूव अराउंड सुकून सां। ऐं उनखां पोइ इन जा पंहिंजूं वरी 2 कैटेगरीज़ आहिनि, जेके पाण अॻिते पढ़ंदासीं। हिकिड़ी इन्हनि जी पंहिंजी कैटेगरीज़ आहे वर्टिब्रेट्स। इन जा वर्टिब्रेट्स एनिमल थींदा आहिनि। ऐं उनखां पोइ ॿी इन जी कैटेगरी आहे, सेकेंड वन, इनवर्टिब्रेट्स। उमेदु आहे दोस्तनि खे सम्झ में अची वेंदो, बहितर नमूने सिंपल सम्झायो आहे। जेका असांजो अॼु जो मेजर टॉपिक हुयो, क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स हुयो। मतिलबु जेके असांजो लिविंग थिंग्स चारों तरफ़ पंहिंजे ॾिसूं था पिया, जेके बि जानदार असां खलकिया आहिनि, उन्हनि जी कुझु कैटेगरियूं 5 कैटेगरियुनि में, 5 किंगडम्स में उनखे विरायो वियो आहे। जीअं असांजो पहिरीं कैटेगरी हुई बैक्टीरिया हुई। बैक्टीरिया जा मेजर टॉपिक पाण लिखिया आहिनि, तक़रीबन इहे पंहिंजो इन में ईंदा आहिनि, टेस्टुनि में ईंदा आहिनि। जेकॾहिं कुझु हिकु अधु पॉइंट मां तव्हांखे एक्स्ट्रा लिखाए छॾियां, उहे तव्हां जेकॾहिं नोट करे छॾियो त बहितरु आहे। ऐं जेकॾहिं मोनेरा जेका पंहिंजी जेका हे आहे कैटेगरी, पहिरियों फस्ट जेका कैटेगरी आहे, इन जो जेको साइंसदान आहे कापलैंड आहे, जेको 1959 में इन इहा थ्योरी ॾिनी। उनखां पोइ इन जो अरिस्टोटल आहे, इन जो पंहिंजो अर्नेस्ट हेकल आहे, ऐं रॉबर्ट विटेकर आहे पंहिंजो इन जो प्लांटाई जो। उमेदु आहे दोस्तनि खे टॉपिक सुठे नमूने माशाअल्लाह सिंपल करे, जेतिरो सिंपल मोगो थी सघियो आहे तव्हांखे सम्झाइण लाइ, छो जो बेसिक आहे पंहिंजी, पूरी कोशिशि कई आहे। दोस्तनि खे गुज़ारिश इहा आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजी राय ॾियो। इंशाअल्लाह जल्दी कंहिं ॿिए टॉपिक सां गॾु मिलूं था पिया।